jungle. कराची PS 99 ऐं इन 242 जा ॻोठ गंदगी जो ढेर बणिजी विया। लासी ॻोठ, एयूब ॻोठ, सैफल ॻोठ, सखिया ॻोठ ऐं ڀرپاسي जे ॻोठनि में सफ़ाई जो निज़ाम न हुजण सबबि इलाइक़े वासी रोडन ते निकिरी आया। इलाइक़े जे सियासी ऐं समाजी तंज़ीमन तक मां चونडील तहरीक इंसाफ जे MP हलीम आदिल शेख, MNA सैफुर रहमान, पीपलज पार्टी जे यूनियन काउंसिल चेयरमैन برفت, वائिस चेयरमैन लाला अब्दुल खिलाफ इलाइक़े जे सियासी समाजी अॻवाननि SNP वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, गुलाम सरवर तुनियो, सलीम अख्तर सहतो, रजब मक्सी, अलीगुल मक्सी ऐं असलम खोसो जी अॻवानी में लासी ॻोठ खां एयूब ॻोठ पुलिस चौकी न्यू कराची ताईं रैली कढी धरणो हयो। उन मौक़े ते अॻवान खिताब कंदे चयो त हलीम आदिल शेख सॼे सिंध में हीरो थियण लाइ PP ते तनक़ीद कंदो आहे, पर अफ़सोस जो संदसि तक सालनि खां गंदगी जो ढेर बणियल आहे। गंदगी सबबि इलाइक़े में मच्छरनि जे आज़ार सबबि रहवासिन अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि वधीक चयो त असांजा ॻोठ हिन जदीद दौर में बि बिजली, गैस, पाणी तोड़े ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। केतिरा ई भेरा शिकायतूं करण ऐं एहतजाज करण जे बावजूद बि को खड़ तेल नथो निकिरे। हिननि चयो त पीपल्स पार्टी पारां शुरू कयल सफ़ाई मुहिम दौरान असांजे ॻोठनि में केर बि न आयो। गंदगी जे वरचड़े इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। हिननि जो चवणु हो त ॿियनि तर्कनि में त तरक़ियाती कम जारी आहिनि, पर असांजे तर्क में अञा ताईं को बि तरक़ियाती कमु न पियो करायो वञे। हिननि मुतालबो कंदे चेतावनी ॾिनो त जेकॾहिं असांजे ॻोठनि मां सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाए तरक़ियाती कमनि जा जार विछाया न विया त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।